मीरल जी नियत के साख भी साफ न करे सगिया बादल। किए मासी? बादल मिंथ मेड़ जे बहाने धमकी भी ॾेई थो वञे। जेको साख खां फिरे उनके रसूल पुजे नूरी। मूं नूरी सां ॻाल्हि रखी आ बादल। नूरी सोचे जवाब ॾे त पोइ तोखे ॿुधाईंदसि। छा मासी? इहो पोइ ॿुधाईंदीसांइ। अम्मा मूं सोचे वरितो आ। छा सोचे वरितो अथई नूरी? अम्मा पंहिंजे मुंहुं ॿुधाईंदीसांइ। मूंखे पंहिंजो नथा सम्झो जो ॿई पाण में ॻाल्हाईंदो? ग़लति न सोच बादल। न ग़लति छो सोचींदुसि? दुख त थिए थो न। त अव्हां सोचो ऐं पंहिंजे मुंहुं ॻाल्हायो, माना मां धारियो थियुसि न। असीं औरतूं आहियूं बादल। माउ धीअ जूं के ॻाल्हियूं सलाह खां अॻु तोसां ओरण मुनासिब न आहिनि। हा बादल, तूं कंहिं बि रंज रुसामे जो शिकार न थी। जेको बि सोचोसीं सो तुंहिंजे ऐं पंहिंजे भलाईअ में हूंदो। मां कासिम सां मिलां। ज़फ़र ऐं ईसन अंदर आहिनि। खेनि छॾाइण जे लाइ सलाह मसइले ते कयां। नूरी तूं ईअं न चवीं हा, बादल खे ॾुख थियो। अम्मा ॿुधंदो त ॾुख विसरी वेंदुसि। छा ॿुधंदो? त नूरीअ मीरल खे मारे विधो आ। ऐं मीरल मरण खां पोइ बची पहुची। मीरल मरणो नाहे। जो मरंदो तो मंजिल माणे मरंदो। नूरी मतां चरियाप करें ऐं मूंखे साख टोड़नी पवे। अचणो ऐं वञणो पवंदो छो त नूरी निमाणी मुंहिंजो नसीब आ। आई तोखे ने धनु फ़कीर रोके छॾियो। वॾी ॻाल्हि आहे भई धनु न थियो को दो थियो जे कासिम जहिड़े करंट खे बि रोके छॾियो। पंध पाण खाना पुॼे लख लानत गोॾनि ते। बुज़दिल पाण ऐं बहानो वरी इन निभागे धनुअ जो। ॻाल्हि त ॿुध, जे धनु तोखे चए त पंहिंजो पाण खे बंदूक हण त छा तूं पंहिंजे पाण खे हणंदे? हा ॿुधाए मूंखे। चाची अम्मा न चओ मूंखे चाची अम्मा। मां कासिम खे वाइदो ॾेई आयसि। हाणे जे हू मूंखां पुछंदो त कहिड़ो जवाब ॾींदीसांसि? ॿुधाए। तोखां सोना बि ज़ोरा सर जी तीली वते थी विखियूं खणंदी। हा इहा बि तोखां ज़ोरा? कोने ज़ोर अम्मा, कोने ज़ोर। त पोइ वञ न इन सुराब खे सुम्हारे इन मेसड़ी खे नक में बूली विझी वठी अचीसि मूं वटि। संग चटी में असां वटि आयल आहे, असांजी मिल्कियत आहे ऐं उन्हनि जो छा जो पाण वटि खणी विहारी अथनि। चाची अम्मा हर हर न चओ। जीअं तूं चवीं थी न तीअं ई थींदो। हेकर ज़फ़र जो बिलो कांडे पोइ कासिम करंट आ। छा थियो आहे ज़फ़र खे? भॻो कोन थो वञे जो तोखे अची गणती वरायो आहे। इहो तूं थी चवीं चाची? ज़फ़र तकलीफ़ में आ। रेस ते हमले जे केस में आ। असां ज़मानत जे लाइ परेशान आहियूं। जेसीं ताईं ज़ाहिर नथो थिए त हमले में ही न आहिनि तेसीं ताईं छुटण ऐं ज़मानत थियण ॾुखी आहे चाची अम्मा। थी वेंदी ज़मानत इन ज़फ़र जी। तूं रुगो इन मूमल खे हिते पहुचाए उन खां पोइ हिकु मनो थी ज़फ़र जे पोयां लॻ। चाची चाची सोराब लॾे कोन थो वञे। पर जेकॾहिं तूं चवीं थी न त ॿिन्हिनि पासे हथ पेर हणा थो। हा इहो बि सही आहे। असांजी इज़त में खलल विझी इहा मूमल सुख सां वेहे। हा सुकून ई कोन्हे। सारा जो त सुकून ई फिटी वियो आहे, बर्बाद थी वियो आहे सुकून। चाची अम्मा तूं पंहिंजो सुख न विञाए सभु सणाई थी वेंदी। जेकॾहिं न मूंखे जुजकी आई त हिन कुल्हे ते बि खणी ईंदोसांसि। जेकॾहिं न लाकब थाणा या जेल कमज़ोर कनि हा न त ईअं कयूं बि न आईसन। न असां चोर आहियूं न धाड़ियल, न कंहिं जुर्म में वाड़ियल आहियूं। जुर्म त आहे न ज़फ़र। जुर्म? जहिड़ो जुर्म नाहे। हक़ ते मुआदो अटकाइण जहिड़ो नाहे ईसन। सो बि असां जंहिं जहिड़े जे केस में अंदर आहियूं न सो त असां कयो ई नाहे। त छा में मुजरम थियासीं? हीणाई ज़ाहिर न करे ईसन। कमाल थो करी यार ज़फ़र। छा में?
थर रथो हीणाई जा मेणा डी मां कया ज़माने जी ॻाल्हि ऐं तूं सम्झी हीणो। नाराज़ न थी सन, तो जो जज़्बाती थियण भी जायज़ आहे। लाकबो लंघ लोड़े छॾींदो आहे। तूं त पहिरियों भेरो आयो आहीं न। वरी बि साॻी ॻाल्हि कंदुसि, छो त रहिस जो साथ ॾियणो हुजे या संगत सां निभाइणो हुजे या पंहिंजे हक़ लाइ विढ़णो हुजे, उन लाइ पछताइणो न आहे, ना ई कंहिंसां ज़िक्र कबो आहे। यार नाहे पछता, समझण जी कर। अबू इल्म तेन पटेन ती जंग करे रे ओन कपबू वरना ने खबर कना जोशन। यार जमादार मुरलियूं वॼाई या शरना आहे पर वरंदी कुछ भी कोन। या बिरोई की ॻाल्हाए असांखे बेवकूफ़ न कर। अबू मस्ती केस आहे, छॾाइण लाइ तोखे न चइबो, वञी वांगण खपाए। हितां हाड़ा हासिल न थींदे। मूंखे दाबो न ॾेसि ज़फ़र, न त ॾुखियो थिएसि। ॾुखियो या सुखियो असीं मोह ॾींदासीं, पाणे मालकी थींदी। तूं इहो सांडरे जहिड़ो मोह न फेराए त फुला न फकणा पवनी। उरेवा नुमे खबर कना जोशना। ख़बर आहे तुझे जोश जी, जेको न तोखे पेट में सूर आहे उन लाइ का बि टिकी न थई असां वटि। अदा साईं, हिन भेरे जागीरुनि जी समूरी उपत मां छा? मूं चीनी न ॻाल्हाई आहे, सवली सिंधीअ में चयो आहे। ऐं मां काॾे वेंदुसि? तव्हां हिते ई हूंदव, काॾे वेंदव? बाबा साईं तूं विच में न ॻाल्हाए गौर, टंग ठकारी भॼी पवंदे। परवेज़ खान आस्ते ॻाल्हाए अदा साईं, इथे मुंहिंजे लिहाज़ जूं दीवारूं डरी न पवनि। मुंहिंजो बि हिसो आहे। तो अॼु ॾींहं ताईं खाधो पीतो आहे। मां पंहिंजी मुश्किलात हल करण जे लाइ हिन भेरे जी उपत थो चवां त चिड़ी था पओ। ऐं मां लंडन हुयुसि, तो उपत खई, इहो विसरी वई? विसारियो त तव्हां था। घणो ख़र्च आयो तव्हांजे इलाज ते, यादि नथा कयो? मां दुबई जे दोस्तनि खां पट सट करे पहुतो आहियां। उते सभु कुझु हलियो वियो आहे। मां उन जे वापसीअ लाइ अंगल थो कयां। उते जुआ खेॾी थई छा जो सभु कुझु ग़लति थी वियो? बस अदा साईं, वधीक हिकु लफ़्ज़ बि न चइजो। बाबा साईं, तव्हांखे कंहिं बरगलायो त कोन्हे। मूं छा चयो तोखे गौर? मां अदा सां आहियां, मूंखे अदा जो जवाबु खपे, तुंहिंजो न। कराची वारो बंगलो मुंहिंजे नाले आहे ऐं हितां जो सभु ज़मीनूं अदा जे नाले आहिनि। जेकॾहिं मूंखे हिन साल जी उपत न मिली त अधु हर हाल में खणंदुसि। बाक़ी ज़मीन ऐं ॿी मिल्कियत विरहाइणी पवंदे। हिनखे छा थी वियो गौर? ख़बर न आहे बाबा साईं, मां पाण हैरान आहियां। तव्हांजो भाउ आहे, मां कीअं चवां? ॾेढी ज़ुकाम मौला जो शान आहे। जे थोड़ी भी तकड़ कई न त हिकु वेसो बि नसीब कोन थींदुसि, हिकु वेसो बि। मूं कॾहिं संधो न सम्झो आहे मासी। तव्हां अची मूंखे शर्मसार थियूं कयो। तव्हां माफ़ी थो वठो। पुट, तूं जेका इज़त ॾिनी आहे, कुर्ब ॾिनो आहे ऐं साथ निभायो आहे, सो को रिश्तेदारी कंदो आहे तॾहिं तोखे परचाइण निकितियोसीं। मासी, तव्हां वटि सचाईअ जो समुंड वहंदड़ आहे। उन समुंड में लूण ऐं खाराइण बि आहे। तव्हां ॼाणो था त उन समुंड मां मोती बि मिलंदा आहिनि। लूण लप लाइ उहे मोती कीअं विञाईंदुसि? मां जोहरी त न आहियां, पर मोतीअ जो मुल्ह ॼाणा थो। सतार, असीं बि चाहियूं थियूं तूं ॾुखारो न थी
घटि में घटि असां खां। नाया ॾुखारो कमल, बाक़ी मां बि इंसान आहियां। को रोकींदो त कीअं ईंदुसि, ठहे बि कोन थो। मां खेसि ग़लतफ़हमियूं कढंदमि सतार। ग़लतफ़हमी? मामी धाणो अची अधे जे अॻियां बकवास करे वई आहे तुंहिंजे लाइ। अधे तॾहिं ई ईअं थियो, न त अधो चवे ई न हा। थाणो जी खेसि ख़बर नाहे, एॾो सियाणो वियाणो धाणो जे धमचर ते ईअं थो करे। अफ़सोस आहे मासी। उन अफ़सोस लाइ हली आईसीं सतार पुट। हा सतार, अम्मा ख़ुदि मूंखे चयो त हल सतार खां थी अचूं, माफ़ कर न असांखे। खुदाया, कमल कमल न मूंखे गुनाहगार कयो, न शर्मसार कयो। मासी शबाना त मुंहिंजी माउ आहे, उहा हली अचे ऐं मां न वञा, नामुमकिन। कमल तव्हीं घर वञो, किथे दादन घर अची को मसलो पैदा न करे तव्हां लाइ। ठीकु आहे कमल, उथ त हलो। पंहिंजो ख्यालु रखजांइ सतार। तव्हीं बि। सोराब, छा आहे? मूंखे डपु लॻो बीठो आहे। छा जो? तो में हाल कोने को। यो कासम घर में काहे पियो न त कलूर करे हलियो वेंदो। अॼु कमज़ोरी थी ॾेखारी, हूअं त वॾी फुर्तीली हूंदी आहीं। कासिम को काणो देव कोन्हे जो मूंखे चंबे में खणी हलियो वेंदो। तुंहिंजो हाल ॾिसां थी न, कासम जी सट सां सजदे में हूंदे। असीं पोइ संभाले सघूं अलाए न। सजदे में हूंदुसि छो? सा न आहे छा मूं में? हाणे धाड़ो सां ड्राड़ो न हण, धाणो खे तुंहिंजी ख़बर आहे। हकल ईंदे न त तलूर अगर मोह वञी बुड़े में हण दे ऐं हू खंभ खोए हलियो वेंदुई। इहो ॻाल्हाई कीअं थी? सच थी चवई, सच चिड़ लॻे त 100 भेरा लॻई। तो जड़ी में शिरणियूं कासम खे केराईंदियूं। धाणो ते तो कावड़ जी, धाणो धणकिया न धणकी न है। अठ मां शिरणी आहियां ऐं हो बम आहे। कासिम न आयो त केपराडी भर पियो हूंदो। सोहराब ते अखी नथी ॿुॾेसि ठरी गऊं जी। ॾिस ॾिस, मुंहिंजो वात न वियो ओले पासे त वतन ते लिकण लाइ गुंदियूं ॻोल्हींदो। बग्गा कुकड़ सच चविस त नोरड़े वांगुरु निहारण थो लॻी। बस त मां तोखे ॿुधायां थो त मां नोरीड़ो आहियां या नाग। छा कंदो? बाबा मूंखे थी नोरीड़ो चवी। बीह हुते। बाबा बाबा इहो छा थो करी? ही मूंखे कुझु सम्झे ई नथी। बाबा छॾ, अम्मा खे तो मारी। तहां ॿिन्हिनि जी किरकिर ऐं बाएताल मूंखे त मारे ई छॾियो आहे। हिन खे नथी कुझु चवी जॾहिं ॾिस तॾहिं घटि वधि थी चवे। थी मुमल तू फ़ैसिलो कर, पगो गेरो आहे या न। ॾिस ॾिस नोरड़े वांगुरु निहार थो या न। ऐं ॿुधा धाणो छा में ग़लति आहे? धाणो धणकी आहे न धणकी न आहे। अम्मा अम्मा न चवंदी कर ईअं बाबा खे, मां हथ थी ॿधायां। तू चवीस मूं मले न त मुंहिंजे हथां मोई पई हूंदी। ॾिठी मुमल पोइ वरी धाणो त ॾो आहे। मूं चयोमांसि कासम घणो आहे तोखां। कोने घणो बाबा खां, बाबा सां गॾु मां आहियां। को बि हूंदो या ईंदो किरियल हूंदो थले ते। मां न मिल्कियत आहियां न मुई माली। अम्मा मूमल मांदी आहे, बांदी न आहे। असां फ़क़ीर मस्त जॾहिं खां अख लॻी कंहिं सां तॾहिं खां अख लॻी नाहे। जॾहिं खां चाकू कई दिलि कंहिं तॾहिं खां चाकू थी नाहे। तू छो आयो आहीं?
तोसां फ़क़ीर कोन थो ॻाल्हाए। हर कंहिंखे फ़क़ीर लिफ्ट नाहे कराईंदो। चई छा थो? कुझु बि चवां, तुंहिंजो छा? फ़क़ीर सां फ्री न थी। फ़क़ीर जहिड़नि तेड़नि खे खंघे बि कोन। फ़क़ीर अधु दुनिया घुमी वेठो अथई। सभई मैडमियूं मरंदियूं हुयसि, पर फ़क़ीर नो लिफ्ट। पोइ हिते बांठण लाइ आयो आहीं छा? निकिर त विझाइन अखियुनि में मिर्च त मोरी ताईं टपक टपक कंदो वञी। निकिर ता। फ़क़ीर सां या फड़फड़ न कर। हा, न त फ़क़ीर पलांदो करे वेंदो। कासिम त वरी कड़के सोराब ते ऐं मसात धाणो ते। असां फ़क़ीर मस्त अलस्त आशिक अलाह जा ऐं वेझा माता ते धाणो जा। हल हले ता। अथी जेको दोहल जहिड़ो पेट खयो वेठो आहीं न त कुटियां न पेट खे। हलियो आहे वीचारो धाणो सां हमदर्दियूं करण। त ॾियां न धाणो समेत मौत। मासा ते धाणो जे शान में गुस्ताखी न कर सारा। हा, न त हे धनु फ़क़ीर न मिरजी वेंदी। ऐं हा, भला फ़क़ीर वेही जा वञी। फुटे फ़क़ीर त फ़क़ीर दाणो थोड़ी आ जो पोखिजे त फुटे। फ़क़ीर आसरो पी तुंहिंजो अबाड़े देगा। अबाड़े जा सका तो तू मुआ सिर खाए मुझे। अबाड़े भी देगा अबाड़े। आओ चवे थी निकर त बुआ है लगई मुआ बेशर्मा पे है। निकर त सारा सारा सड़ोली न थियो। सुरत करे फ़क़ीर वञे। सुरत कर या सुरत कर तू निकर दे कर। मोर बाहे मारे नहीं है जे निके मल रोज थी मोचड़ा हला सब सुतरे न तो हाणे तू अच जाए। दिस तो तुने किए थी मैं जालो पे हां मुआ बाहे मारे नहीं थस। बेशर्म के जाए जो बे आया बुढ़ी बना थो मरे। गालियो तो वरी करे तो उम्र पंजी दिखिया तस। ऐसा वो हट्टी पे अज मुखे हिन बगन जी बेख कटणी आ। ही मुझे घर जो कोट तो टपे। मां पंहिंजे सिर तां आ लाए अज तुझे साम्हूं हिनखे सिर सां वञी ॾिस। दादा ना आहिस्ते। मुंहिंजी इज़त लज नंग ऐं नामूस जो लिहाज़ न कंदड़ लाइ रड़ियूं न करे रहिस। समझंदुसि तूं बि हिन सां शामिल आहीं। तुंहिंजो दिमाग़ दुरुस्त न आहे। तूं मौत खे थो सरी मौत खे। मुंहिंजी औताक में मुंहिंजे कंधार ते हमलो थो करी। तूं आई छा? मां बाहि जो छोलो बणिजी हिते आयो आहियां। हिते मुंहिंजे सिर तां आ लाइ आयो आहियां। मूंखे पंहिंजी ज़िंदगीअ खां वधीक पंहिंजो नंग ऐं नामूस आहे। उनजे अॻियां रहिस तूं बि कुझु न आहीं। ख़ामोश। भगना हुकाईंस भांडे वारी त भुड़कंदो वञे भित जे बल ताईं। भगन जी सट बघड़ जो झट। मता भगन गलती न कर भगन। रेस जी होता कहे। रेस खेडे रिपीटर या हलाए मुते जेकॾहिं न फड़की उथियुस त हर शइ रख थी वेंदी। रेस हथ तो ॿधाव। समझायो गुस्ताख खे त घर कुल थी वञे। रेस आद इज़त सां हलियो वञ। तूं समझी छा थो पाण खे? तोखे रेस जो बि लिहाज़ न आहे। रेस नंग बाल हूंदा आहिनि। गन जी इज़त न कंदड़ ऐं उन्हनि ते आंगुर खणंदड़नि जी ॿह कटींदा आहिनि। अफ़सोस आहे रेस
तो तू कहिड़ो रस चइबे जो हिन बटेरे के पिंजरे में बंद करण बजाए ॿाहिरां तो चवीस मुंहिंजी खण थोर आगे ही ॾेढ फुटो बस दादन बस दादन छॾ ड्रेस यूता का भी सूरत में बचण न घुर्जे भगना डरा दो किबला जे तोखां गफ़लत थी तो हुनखे लाकब ऐं तोखे कबर हवाले कंदुसि बहराम असां गुस्ताखीअ जो पतो पइजी वेंदुसि अम्मा मीरल वरी सागन पेरनि ते हलण शुरू कयो आहे। रब जज़ा ॾींदसि मां छा कयां थी अम्मा मां हुनखे ज़िंदा कोन छॾींदसि बादल सां लॻी करे बयान फेराए केस ख़तम कराए सागन अफ़ालनि ते वापसि अची वियो आहे। रब असांजी मदद कंदो धीअ। अम्मा उहो पालणहार आहे अॼु ताईं निगहबान रहियो आहे पर हाणे थकिजी तंग थी पई आहियां अम्मा। मीरल मरंदो तॾहिं जान छॾींदो। मूं हुन जो बंदोबस्त कयो आहे। बंदोबस्त? हा मां बस तूं पकी थी जाए मां बंदोबस्त करे छॾियो आहे। असांजो जीअण ई जंजाल करे छॾियो अथई। ईअं न थिए जो असीं मुसीबत में अड़जी वञूं। अम्मा मुसीबत में आहियूं अञा कहिड़ी थींदी आहे मुसीबत। मां समूरी मुसीबत खणण लाइ तयार आहियां रुगो तूं मिंथ मञ राज़ी थी जे जबल लेटियो न त मीरल पाण ई मुंहुं ॾेई वेंदो। मीरल मां राज़ी आहियां। सच किथे मां ख्वाब तो कोन थो ॾिसां। तूं सच थी चवीं नूरी? बिल्कुल सच मीरल ॿी का भी वाह नाहे। नूरी अम्मा तू माठ कर मीरल पंहिंजो आ। मूं महसूस कयो आ त मीरल वटि मूं लाइ दिली तौर हमदर्दी ऐं प्यार आ। अजायो खेस ठुकराए दर दर जूं ठोकरियूं खाधियूं अथमि। मां त सालनि खां वठी तोखे साह में साड़ी थो अचां नूरी। शुक्र थियो तूं महसूस त कयो नूरी। मां सब कुर्बान करण लाइ तयार आहियां। न मां ये करण न ॾींदसि। अम्मा हथ थी ॿधाए मञ ऐं माठ कर। अम्मा तमां मीरल खे ॿुधायां उन सूरत में कबूल करे थो या न। संदसि गैरत ऐं प्यार लुची गायब त न थींदा। न थींदी गैरत गुम ऐं न घटिबो प्यार नूरी। मीरल मां हवेली वई हुयसि। हवेली? हा पोइ शाहबाज खान जी इहा मजाल। हा मीरल अॻ में इहो पलांद कर पोइ नूरी तुंहिंजी। तो वटि ख़बर खणी पहुचंदसि नूरी।
ऐं कमल काॾे वयूं ऐं घरां छो निकितियूं? सतार जल्दीअ लाइ चयो, साबुल विहारे छॾियो, न हलूं सा त उहो सुठो हुयो। मासी साबुल सुठी औरत आ मां, ॿ टे घड़ी वेठियूंसीं त एब नाहे। एब न चयमि, दादन जे डप जी ॻाल्हि कयमि। अधे खां अॻु में अची वयूंसीं। काॾे वई हुयो जो मूंखां अॻु पहुची वियो? मां तव्हां सां आहियां न? कुकियूं ऐं ॿोड़ियूं थी वयूं आहियो छा? छा थी वियो आहे तोखे? तूं सोफा हेठि लही आयो आहीं। तुंहिंजो कद वधी वियो आहे या मां नंढड़ी थी वई आहियां? तूं त ईअं थो पुछी ॼण असां को ग़लति कमु कयो हुजे। कॾहिं खां नंढड़ो थी वियो आहे ॿुधाए? जॾहिं खां घर ते गौर करण लॻो आहियां ऐं जॾहिं खां घर में वधीक वक़्तु गुज़ारण लॻो आहियां तॾहिं खां नंढड़ो थी वियो आहे ऐं मां खां पुछाणो थो करी। अहिड़ी मां जेका ग़लति कदम खणण खां 1000 भेरा सोचींदी हुजे, उन मां खां थो पुछी जेका हयादारी ऐं इज़त लाइ सोचींदड़ हुजे, जेका तुझी हयाती ऐं तुझे नामूज़ ते जान वारण वारी हुजे, उन ते शक तो करी। ऐं तू उन खां तो पुछी त काॾे वई हुई? अम्मा बचाओ मूंखे अम्मा। ये तुझी मासूम भेण आहे। मूंखां पुछ त हिन पंहिंजी इज़त ऐं तुझे नामूज़ लाइ कीअं बंदूक हलाई आहे। इहो मूंखां पुछ। तू सोच बि नथो सघे दादा न। अम्मा अदा वॾो आ, बाबा वांगी आ, चवण ॾिस तूं जज़्बाती न थी। अरमान तो थे पुट्रा जंहिंजी पत लाइ साह वारे छॾियुमि। घणो थियो आईंदा लाइ सही आहे या ग़लति, पर मां घर खां ॿाहिरि वेंदे न ॾिसां बस।